न्यूटन जो रोशनी बाबत नज़रियो। 17वीं सदी में न्यूटन रोशनी बाबत नज़रियो पेश कयो। हिन जो मञण हो त रोशनी नंढड़नि ज़रड़नि जी ठहियल आहे। उन ज़रड़नि खे हिन कार्पस्कल जो नालो ॾिनो जेके रोशन जिस्म मां ख़ारिज थी सिधी लीक में तमामु तेज़ रफ़्तार सां सफ़र कनि था। उहे ज़रड़ा अख में दाख़िल थी रेटिना सां टकराइजनि था ऐं ॾिसण वारो हवास पैदा कनि था। उन खे रोशनी जो ज़राती नज़रियो चयो वञे थो। उन नज़रिए मुताबिक़ पाछनि जो ठहणु ऐं रोशनीअ जो सिधी लीक में हरकत करणु सम्झाए थो। जीअं रबड़ जो बाल कंहिं सख़्त जिस्म सां टकराए वापसि मोट खाए थो, अहिड़ीअ तरह रोशनी जा ज़रड़ा बि मोट खाइनि था। पर न्यूटन खे रोशनी जे मोड़ खे सम्झाइण में ॾुखियाई पेश आई हुई, जंहिं लाइ हिन खे फ़र्ज़ु करणो पियो त रोशनी जी रफ़्तार घाटे वास्ते जहिड़ोक पाणी में वधीक थिए थी ऐं उन जे मुक़ाबले हवा में रोशनी जी रफ़्तार घटि थिए थी। 1850 ईस्वीअ में तिबी जे माहिर फ्रेंच साइंसदान फौकाल्ट साबित कयो त न्यूटन जो इहो नज़रियो ग़लति आहे। न्यूटन जो नज़रियो रोशनी जे मोड़ खे त बयानु न करे सघियो, पर उन रोशनी जी मोट खे सही बयानु कयो।